अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जी बेहतरीन ऐं ख़ूबसूरत गुलकारा निघत नाज़ जो हस्बैंड मोहम्मद असलम केर ऐं किथां जो आहे। निघत नाज़ मोहम्मद असलम सां कीअं ऐं छो शादी कई। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जी बहितरीन ऐं मोरे जी मुमल गुलकारा निघत नाज़ गुलकारी खां अॻु स्टेज ड्रामनि में कमु कंदी हुई। निघत सुल्ताना जे नाले सां बि काफ़ी मशहूरु हुई। उन खां अलावा सिंधी गीतनि में मॉडल तौर बि कमु कंदी हुई, मतिलबु मॉडलिंग बि कंदी हुई। उन वक़्तु वरी मोहम्मद असलम सिंध जो बहितरीन ढोलक नवाज़ हो। चवण जो मक़सदु त ढोल वॼाइण में मोहम्मद असलम काफ़ी महारत रखंदो हो ऐं मोहम्मद असलम काफ़ी धुनूं बि पाण ठाहींदो आहे। ऐं निघत नाज़ जे पहिरें एल्बम खां वठी मोहम्मद असलम ऐं निघत नाज़ जा पाण में सुठा तालुकात हुआ ऐं काफ़ी मज़बूत रिलेशनशिप बि हुई ॿिन्हिनि जी। आख़िर ॿिन्हिनि शादी करे छॾी। पहिरियां मोहम्मद असलम जो तालुक़ु दादू शहर सां हो ऐं हींअर मोरे शहर में रिहाइश पज़ीर आहे। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।